नूरी जाम तमाचे जो किस्सो आहे। नूरी बाज़ार में मुहाणी आहे, पर हुन जो अखलाक, हुन जी तबियत अहिड़ो त वक़्त जे बादशाह जाम तमाचे खे मोहे विधो। भेटाए सरकार उन मुतलिक़ छा फरमाए थो? जेको आहे मिठा हेठाई में आहे। फरमाए थो सभु समियूं सभु सूमरियूं सभुनि ॻिची हस, पसण कारण पिरी जे वॾा कयऊं वस। मन ज़ाहिर तौर उन पंहिंजा ठठ सिंगार कया, पंहिंजो पाण खे ठाहियो, लेकिन आकड़ उन्हनि रखी। अॻियां फरमाए थो सभु समियूं सभु सूमरियूं सभिनी ॻिची हस, पसण ख़ातिर पिरी जे वॾा कयऊं वस। घोट तनी जे घस हेठायूं हलन जे। उहा नूरी जेका ही पंहिंजे तड़ड़े ते वेठी कुंड वठी, उहा दिलि दिलि में पई पंहिंजी आहूं करे त मां न मूं ते कर्म करे त मां त साधड़ी आहियां, मुंहिंजी ज़ात बि साधी आहे, पर उन ते मालिक महिरबानी थी उनजी हेठाई ते वक़्त जो जाम